गुलाम हैदर फ़कीर शर गोदड़ियो रहमतुल्लाह अलैह। सिंध हमेशा शाइरी, सकाफ़त, इल्मो अदब ऐं तसोफ़ जो गहवारो रहियो आहे। सिंध में दरवेशनि, दानिश्वरनि, अल्लाह लोक ऐं शाइरनि जी कमी कान आहे। अहिड़नि जग जरकाईंदड़ ऐं मन मोहींदड़ मौतिन वारी माल्हा में सिंध जे हिकु अज़ीम सूफ़ी दरवेश हज़रत गुलाम हैदर फ़कीर शर गोदड़ियो रहमतुल्लाह अलैह जो नालो पिणु नुमाया नज़र अचे थो। सिंध जे हिन अज़ीम सूफ़ी दरवेश जी विलादत तालकोट ठरी मीरवाह में मौजूद ॻोठ महंगो फ़कीर शर, जंहिंखे अॻे वॾो ॻोठ जे नाले सां सॾियो वेंदो हो, शर कबीले जे सरदार ऐं सरवाण मियाँ क़ाइमुद्दीन ख़ान शर जे घर में तारीख़ 24 रमज़ान शरीफ़ सन 1224 हिजरी धारे थी। फ़कीर साईं गुलाम हैदर गोदड़ियो खे तालीम हासिल करण लाइ हिंगोरजा जे मदरसे में दाख़िल करायो वियो, जिते फ़ारसी जी तालीम गुलिस्तान ताईं पूरी करे ॻोठ वापसि आयो ऐं ज़मींदारीअ जी ज़िम्मेवारी संभालण लॻो। फ़कीर साहबु वालिद बुज़ुर्गवार जे इंतिकाल खां पोइ अक्सर मायूस रहंदा हुआ। हिकु भेरे वटन आख़ोंद अब्दुर्रहमान महेसर अची महिमान थियो, जेको संदन दोस्त हो ऐं मदरसे में पाण गॾु पढ़िया हुआ। कचहरी कंदे ॿिन्ही दोस्तनि तय कयो त कंहिं वलीउल्लाह खां तलब वठिजे। आख़िरकार ॿई ॼणा फ़कीर नानक यूसुफ वटि अची तालिब थिया, जंहिंखे हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह रंगियो हो। बसि पोइ अची रंग लॻो। गोदड़ियो साईं मुर्शिद हज़रत नानक यूसुफ जी दरबार में हाज़िरी भरण ऐं मुर्शिद वटां फैज़ पिराइण लाइ वेंदो रहंदो हो। गोदड़ियो साईंअ खां पंहिंजो वजूद ई विसरी वियो। कॾहिं कॾहिं ॾींहंनि जा ॾींहं ऐं महीननि जा महीना थर जे इलाइक़नि ॾांहुं हलिया वेंदा हुआ ऐं तन्हाईअ जे आलम में ख़ुदा जी यादगिरीअ में वक़्तु गुज़ारींदा हुआ। रियासत खैरपुर जो वाली मीर अली मुराद ख़ान टालपुर फ़कीर नानक यूसुफ जो मुआतक़द हो ऐं गोदड़िया साईं जो पिणु मीरनि जी दरबार में वॾो अदब व एहतराम कयो वेंदो हो। हज़रत नानक यूसुफ पंहिंजे आख़िरी वक़्त में हिकु भेरे मीर साहब ॾांहुं इशारो कंदे गोदड़ियो साईंअ खे फ़रमायो, गुलाम हैदर, ही टारी असांजी दुआ जी अथई, इन जी हर तरह पारत अथई। नानक साईंअ जे विसाल खां पोइ मीर साहब गोदड़ियो साईंअ जे ख़ासि मुआतक़दनि जी सिफ़ में शामिल थी वियो ऐं एतिरे क़दर जो गोदड़ियो साईंअ खे पंहिंजो मुर्शिद करे मञण लॻो। वालिया ने रियासत खैरपुर तरफ़ां हिन ॻोठ में हिकु मदरसो पिणु क़ाइमु कयो वियो, जंहिंमें फ़ारसीअ में तालीम ॾिनी वेंदी हुई ऐं उन मदरसे जो समूरो ख़र्च रियासत जे ख़ज़ाने मां अदा कयो वेंदो हो। मीर साहब तरफ़ां दरगाह जे फ़ुक़राई लंगर लाइ 36,000 एकड़ जो परवानो सुनहरी अखरनि में लिखी गोदड़े साईंअ जे हुज़ूर में ॾियारे मोकिलियो, जंहिंखे गोदड़े साईंअ वापसि करे छॾियो। तंहिं बाद मीर साहब जी अक़ीदतमंदीअ में वेतर इज़ाफ़ो अची वियो। गोदड़ियो साईं तारकुल दुनिया हो। शहनशाह गोदड़े जो आरफ़ाना कलाम मार्फत जो मौजज़न दरियाव आहे। संदन आरफ़ाना कलाम अहले दिल लाइ हिकु बेशबहा मोती आहे। संदसि शाइरीअ में अहिड़ा बेशुमार मक़ाम मिलनि था, जिते संदसि कलाम जी मंज़र निगारी इंसानी दिलो दिमाग़ ऐं रूह खे तरावत बख़्शे थी। साईं गुलाम हैदर गोदड़े जो आरफ़ाना कलाम जिते मौज मस्ती वहदतुल वजूद जा नुक़्ता नुमाया नज़र अचनि था, उते अल्लाह तबारक व ताला जे जलाल खे नज़र में रखंदे अबदियत वारे ओहञाण खे बि न विसारियो अथसि। हिकु हंधि पाण फ़रमाइनि था, ड्रिजियो वेठो ड्रिज ॾाढे जे ॾींहं राति खां। संदसि आरफ़ाना कलाम जे मुताले मां मालूम थो थिए त खेसि हर जाइ हक़ु नज़र अचे थो। गोदड़ियो साईं हिकु हंधि फ़रमाए थो त जेकॾहिं यार सां मिलणो अथई त अना खे फ़ना कर त बका जो मक़ाम मिलई, ऐं जेकॾहिं चाहीं थो त ही बि हुजे ऐं हू बि हथु कयां त पोइ मुश्किल बल्कि महाल आहे। पाण खे फ़ना कर त बका जो दर्जो ऐं मंज़िल मिलई। फ़कीर साहब जी औलाद फ़कीर साईं गोदड़े शहनशाह जूं 2 शादियूं हुयूं, जिन मां खैन 7 पुट हुआ। पहिरियों मियाँ महंगो फ़कीर, ॿियों मियाँ अली मुराद फ़कीर, टियों मियाँ ख़ुदादाद फ़कीर, चौथों मियाँ दुर मोहम्मद फ़कीर, पंजों मियाँ ॻोधो फ़कीर, छहों मियाँ दीन मोहम्मद फ़कीर ऐं सतों मियाँ ग़ुलाम नबी फ़कीर। फ़कीर साहब जा हम असर गोदड़िया साईं जे हम असरनि में ख़ुश ख़ैर मोहम्मद फ़कीर हीसबाणी, उस्मान फ़कीर सांघी, छतो फ़कीर सांघी, हमल फ़कीर लिगारी, सैद मिसरी शाह काफ़ीअ जो बादशाह, सैद कुतुब शाह, पीर मोहम्मद अशरफ कामारे वारो, बैदिल फ़कीर ऐं लोंग फ़कीर जा नाला शामिल आहिनि। मियाँ ख़ुश ख़ैर मोहम्मद फ़कीर ऐं गोदड़ियो साईं पाण में तमामु घाटा ऐं गहरा दोस्त हुआ। हिक ॿिए सां कचहरियूं ऐं रूह रिहाणूं पिणु कंदा हुआ।
हिननि ॿिन्ही दरवेशनि जी पाण में तमामु घणी प्रीत हूंदी हुई। ख़ुश ख़ैर मोहम्मद फ़क़ीर जे विसाल जी ख़बर खणी जॾहिं कासिद फ़क़ीर साईं जे हुज़ूर में आयो त ईंदे शर्त पाण फ़रमायाऊं त अबा असांखे अॻु ई यार जे विसाल जी ख़बर पइजी चुकी आहे। पोइ पाण बि 2 ॾींहंनि बाद मुहर्रमुल हराम जे पहिरें अशरे में सन 1294 हिजरी में वफ़ात कई। गोदड़े साईं जे विसाल खां पोइ संदन फ़र्ज़ंद मियाँ मैंघल फ़क़ीर गादी नशीन थियो। उन बाद मियाँ ग़ुलाम शाह फ़क़ीर गाज़ी, उन खां पोइ मियाँ मुराद अली फ़क़ीर, उन बाद मियाँ बुढल फ़क़ीर गादीअ ते वेठा। हिन वक़्तु मियाँ सिकंदर अली फ़क़ीर गादी नशीन आहिनि। मियाँ सिकंदर अली फ़क़ीर जन 1982 ईस्वीअ में फ़क़ीर ग़ुलाम हैदर गोदड़िया एकेडमी क़ाइमु कराई, जंहिंजा पाण सरपरस्ते आला आहिनि। गोदड़िया एकेडमी तरफ़ां हिन वक़्त ताईं 2 किताब, पहिरियों गोदड़े जी गूंज ऐं ॿियों क़ाइम कवी शाया थी चुका आहिनि। गोदड़िया साईं जी मज़ार मथां वाली रियासत खैरपुर मीर अली मुराद ख़ान टालपुर हिकु आलीशान मक़बरो जोड़ायो, जेको इमारत साज़ीअ जो अज़ीम शाहकार आहे ऐं तारीख़ी यादगार पिणु आहे। हर साल रबियुल अवल जी 11हीं ऐं 12हीं तारीख़ गोदड़िया साईं जो उर्स ॻोठ मैंघो फ़क़ीर शरब तालको ठरी मीरवाह में शायाने शान ऐं वॾे अक़ीदतो एहतराम सां मल्हायो वेंदो आहे।